भाव जे लाइ पहिरियों इहे 4 ॻाल्हियूं जेसिताईं असांजो संसार में वहिंवार में न हूंदियूं। मैत्री कंहिंसां बि घिरणा न, कंहिंसां बि वैर न। हाणे बि कंहिंसां वैर हुजे भुलनि, या अॻे कॾहिं वैर हुजे, जीअं परमार्थ में वञिणो हुजे त उन वैर जंहिंसां अथी वञण सां सुलह करे अचीसि। मुंहिंजे तरफ़ां मन साफ़ कर, मां ई माफ़ी थो वठां पियो, भले कंहिंजी बि ग़लती थी हुजे। मुंहिंजे अंदर में तुंहिंजे प्रति हुयो, मां पंहिंजी सफ़ाई करे थो वञां पियो, तूं सफ़ा करे। कंहिंसां वैर न, घृणा न, कंहिंसां कूड़ न, कंहिंसां झगड़ो न, कंहिंसां ठगी न। भाव पंहिंजो पाण अहिड़ो थी वेंदी, भाव आहे ई न त भॻवानु छा जो, भाव में त भॻवानु प्रगट थींदो आहे। मैत्री, करुणा, करुणा यानी दया। दया ईअं न कि कंहिंजे मथां दया करे उनजे मथां मालिकियत करे, माण्हू सभु ईअं ई कंदा आहिनि। दया दया करे वरी उनजी अनुग्रहता हासिल करणु चाहींदा आहिनि। भाई तूं मुंहिंजो अहसानमंद थी, इहा दया न आहे। जेको वीचारो चई करे कुझु ॾे त हे वीचारे खे ॾियां, इहा दया न आहे। उहो वीचारो तूं सेचारो आहे। दया करे तो कंहिंजी मदद करे पियो, दया करे कंहिंखे कुझु ॾे थो पियो, इहा दया न आहे। तूं ॾे, अंदर में इहो ख़ुशि थी भई हिन मुंहिंजो स्वीकार कयो, इहा थी असली करुणा। मैत्री, करुणा ऐं मुदिता। मुदिता चइबो आहे जेको बि थिए थो, जेको बि थिए थो इन में मां राज़ी, कुझु बि थिए, ऐतराज़ विरोध न। हिते तुर तुर ते विरोध ऐं ऐतराज़ लॻंदो आहे। भॻवान ही छा करे छॾी, भॻवान हीअं छो की, भॻवान हूअं छो की। अरे तुंहिंजे हथ में, तुंहिंजे हथ में बि कान्हे, तंहिं करे छॾ उनजे मथां। जीअं बि करे, ओली करे सोली करे, ओली बि करे, इन में बि सम्झाए काई सवली हूंदी, ओलीअ मां बि काई सवली हूंदी। आख़िरी हिकिड़ो दृष्टांत ॾियां। हिकिड़ो भाई हो, पुराणी कथा आहे। उनखे परिवार हुयो, उनखे पंहिंजी जॻह कान हुई ऐं सालनि खां वठी किराए ते रही रही ज़ाल मुड़ुस चवंदा असां पैसा ठाहियूं, चवंदा पंहिंजी जॻह ठाहियूं, झोपड़ो हुजे पंहिंजो हुजे। पोइ ॿई ज़ाल मुड़ुस थोरो थोरो करे ईटा वीटा पाण वीचारा जॻह जो झोपड़ो ठाहींदा हुआ, मिटी गारे सां ठाहे, चइबो असांजी पंहिंजी जॻह हुजे। ठाही अञा तयारु थी हुई, ॿई परिवार ख़ुशि हो, असांजी पंहिंजी जॻह ते रहंदासीं। कंहिं कम सां ॿाहिरि वियो हो त वॾो मींहुं पियो, अहिड़ो मींहुं पियो, अहिड़ो मींहुं पियो, जॻह अञा हेॾी पकी सीमेंट जी थियल कान्हे, हुन बि झोपड़ो ठाहियो, रही वियुसि सॼो। सुबुह जो माईअ ॾिठी कई, मुंहिंजो मुड़ुसु ॾिसंदो कहिड़ो थी पवंदो, चवंदो की महिनत न ठाही ऐं हीअं ठही वई, हादसो सही न थियो। पोइ सुबुह जो आयो, असांजी सरकारी चई मींहुं पियो, हाणे जेको थियो सो थियो, वरी जॻह जेकी असां ठाहीसीं उहा सॼी ठही वई आहे। ॾिठी हीअं ठही पई आहे, हिकदमि वियो साम्हूं जिलेबियुनि जो दुकान हो, ॿ किलो जिलेबियूं वठी पंहिंजी ज़ाल खे चई खा। ज़ाल जी पक मगज़ ख़राबु, हे चढ़ियो थी वियो मथां, जिलेबी थो खाए, जिलेबी खाए पियो, भले के बि खाराए पियो, सभिनी खाराए पियो, नचे थो। ज़ाल जी छुटो हुई, हिन जो दिमाग़ु ख़राबु थी। वो पीछे छाती जलेबी तो विराए, चएसि पियो भॻवान जलेबी न विराए छा कयां, चङो थियो जो अञा जॻह में असां वेठा न हुआसीं। ओली थी चई वेठा न हुआसीं, असां भई सुम्हिया पिया हुजूं ऐं जॻह किरियां त असांजो सॼो परिवार नष्ट थी वञे। जेको करे थो सुठो थो करे, इहा थी मुदत आहे, यानी हर ॻाल्हि में ख़ुशि रहे। उनजो को भाव अहिड़ो ठहंदुसि, अहिड़ो ठहंदुसि, प्रेम लॻी वेंदुसि। पहिरियों इहे 4 ॻाल्हियूं, मैत्री, करुणा, मुदिता, कृतज्ञता चइबो आहे। इहे जेके असांखे फ्रीअ में शयूं मिलनि थियूं, इन जूं कंहिंखे आहे ई न, तुर बि अंदर में न। किरत घिन आई, कृतज्ञता कान्हे का। पाणी थो मिले, उस थी मिले, ॾिसो था उस हिन महिल सियारे में उस थी केॾी वणे थी, ऐं गर्मीअ में जंहिंमहिल छांव थी मिले केॾी वणे थी। इहे फ्रीअ में जेको मिले थो पियो,
उनजे प्रति कॾहिं बि धन्यवाद भाव माण्हुनि खां निकिरे ई कोन। त अहिड़े माण्हू जो भाव निकिरंदो ई न। ये जेके फ्री में शयूं मिलनि थियूं, इन में असां आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।